नाज़िर नवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त गॾियल मुख़ालिफ़ धुर क़ौमी असैम्बली जे डिप्टी स्पीकर क़ासिम सूरी ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ जमा कराए छॾी। बेतमादी वारी रिथ ते अपोज़िशन जे समूरनि मेंबरनि जी सही आहे। रिथ में चयो वियो आहे त डिप्टी स्पीकर 11 भेरा हुकूमत जी तरफ़दारी कई। संदसि ख़िलाफ़ क़ौमी असैम्बली जे ज़ाब्तनि जी रूल 12 तहत रिथ जमा कराई वई। अपोज़िशन रिथ में चयो वियो आहे त क़ौमी असैम्बली जे अॼु जी सेशन दौरान डिप्टी स्पीकर क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि जी भञकिड़ी कई। रिथ में चयो वियो आहे त डिप्टी स्पीकर अपोज़िशन खे अवाम जी नुमाइंदगी करण ऐं ॻाल्हाइण जे हक़ खां महरूम कयो। अपोज़िशन मूजिबि इहे कानूनी बिल जेके स्टैंडिंग कमेटियुनि खे हिन वक़्त ताईं नाहिनि उमाणिया विया उहे बि सिधी रीत मंज़ूर कया विया। नाज़िर नवां खे भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त गॾियल मुख़ालिफ़ धुर क़ौमी असैम्बली जे डिप्टी स्पीकर क़ासिम सूरी ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ जमा कराए छॾी। बेतमादी वारी रिथ ते अपोज़िशन जे समूरनि मेंबरनि जी सही आहे। रिथ में चयो वियो आहे त डिप्टी स्पीकर 11 भेरा हुकूमत जी तरफ़दारी कई। संदसि ख़िलाफ़ क़ौमी असैम्बली जे ज़ाब्तनि जे रूल 12 तहत रिथ जमा कराई वई। अपोज़िशन रिथ में चयो आहे त क़ौमी असैम्बली जे अॼु जे सेशन दौरान डिप्टी स्पीकर क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि जी भञकिड़ी कई। रिथ में चयो वियो आहे त डिप्टी स्पीकर अपोज़िशन खे अवाम जी नुमाइंदगी करण ऐं ॻाल्हाइण जे हक़ खां महरूम कयो। अपोज़िशन मूजिबि इहे कानूनी बिल जेके स्टैंडिंग कमेटियुनि खे हिन वक़्त ताईं नाहिनि उमाणिया विया उहे बि सिधी रीत मंज़ूर कया विया।